الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين. इंतहाई वाजिब एहतराम प्यारी जमात सगोरी हमारे अज हिन मीलाद शरीफ वारी भलारी रात में पंहिंजे मुर्शिद करीम जे हुजूर में हाज़िर आहियूं। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। प्यारी जमात सगोरी हिन दरगाह जे बुजुर्गन जो शुरू खां इहो तरीक़ो रहियो आहे। अमा हजरत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे मरफूज़ा शरीफ के पढ़ो तो जॾहिं भी जमात सगोरी दरगाह शरीफ ते पीर साईं जन जे हुजूर में हाज़िर थींदी हुई
पाण खुश थींदा हा ये सदन चेहरो मुबारक खुशी में खुली पवंदो हो जिया गुलाब जो गुल या टुड़ी पवंदो हो। ऐ पाण फरमाईंदा हा त भली कई भौरन जे वास वठण आई आ तनी खे कौरन ॾिना हंध हियाव में। ऐं इएं भी कोने जो जमात जे अचण जे करे वो इहो फिक्र लाहत थींदो हुजे त इन्हनि जे ताम जो बंदोबस्त कीअं थींदो, इन्हनि जे रहाइश जो बंदोबस्त कीअं थींदो। हालांकि पाण मुतवक्किल अल्लाह अल्लाह ते एतिरो तवक्कुल हो, एतिरो भरवसो हुयो दुनिया जे कंहिं बि माण्हू खां पाण कॾहिं बि का शइ कोन घुरियाऊं एसी ताईं जो घणी इबादत करण जे करे जॾहिं सदन पेरनि मुबारकनि खे वरम ईंदी ही सोज थींदी ही जमात अर्ज़ कंदी ही पेर फाटी पवंदा हा घणे क़याम इबादत जे करे। जमात अर्ज़ कंदी ही त साईं अवां जे साहबजादनि जे घर में मेहूं आहिनि उन्हनि वटि खीर थिए थो मखण थिए थो उन्हनि खां मखण वरतो वञे उनखे रिझायूं कयो ठाहियूं तव्हां जे इन्हनि पेरनि मुबारकनि खे लॻायो त पेर दुरुस्त थी वेंदा। पाण फरमाईंदा हा न घुर्गो त सिर्फ़ उन ज़ात खां। जोर सां सुभान अल्लाह। हालांकि पंहिंजो घर आहे पंहिंजा साहबजादा हल पंहिंजी औलाद पर तवक्कुल जो इहो रुतबो हो जो पाण ईअं बि फरमाईंदा हा अगर मूंखे अल्लाह ताला हिकु दाणो ॾे घणा दाणा जोर सां ॻाल्हायो घणा दाणा कणक जो हिकु दाणो अल्लाह ॾे अल्लाह फरमाए त सॼी ख़ल्क़ खे खाराए। पाण फरमाईंदा मूंखे को बि फिक्र कोन थींदो त इहो हिकिड़ो दाणो हेॾी सारी ख़ल्क़ में कीअं पूरो थींदो। पाण फरमाईंदा मूंखे को बि फिक्र कोन थींदो छो त जेको ड्यूटी लॻाईंदो उहो ई सभिनि में पूरे करण जो इंतज़ाम फरमाईंदो। जमात अचे पाण राज़ी थींदा हा खुश थींदा हा। ऐं इहो बि मां अर्ज़ कंदो हलां हीअं न पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अचनि जमात बि गॾु हले के सवारनि ते के वरी पेरे पंध हलंदा हा जॾहिं पेरनि मां दज़ उथंदी ही सवारनि जे करे पंध प्यादे हलण जे करे जॾहिं मिटीअ जी दज़ मथे उथंदी ही त पाण पंहिंजे चेहरे मुबारक ते कपिड़ो कोन ॾींदा हा चेहरे मुबारक तां कपिड़ो हटाए छॾींदा हा। अगर केरु रखंदो बि हो फरमाईंदा हा त इन दज़ खां तव्हां पुठ ते न हटो त मिटी या दज़ लॻंदी तंहिंजे करे मुंहं खे या चेहरे खे बचायो। पाण फरमाईंदा बचाइण जी का ज़रूरत न आहे इहा उन्हनि जे क़दमनि जी मिटी आहे जेके अल्लाह जे तलब जे लाइ ॿाहिरि निकिता आहिनि। हे अल्लाह जा तालिब आहिनि हे हक़ जा तालिब आहिनि वो जेके हक़ जा तालिब हूंदा आहिनि उन्हनि जे जेका क़दमनि जी मिटी हूंदी आहे उहा बि बाबरकत हूंदी आहे उहा बि मुतबरक मिटी हूंदी आहे। तंहिंजे करे चेहरे ते मुंहं ते कपिड़ो लाहे रखिणो भली या हक़ जे तालिबनि जी दज़ मथे उठे असांजे जिस्म खे लॻे असांजे चेहरे खे लॻे असांजे मुंहं मुबारक खे लॻे इन मिटीअ खे पोइते कोन हटाईंदासीं छो त हक़ जे तालिबनि जे क़दमनि जी मिटी आहे। नारो ज़ोरदार लॻायो जंहिंजे हुज़ूर में हाज़िर आहियो जंहिंजे दरबार में आया आहियो उहे त ख़ुशीअ में हूंदा हा जॾहिं जमात ईंदी हुई ऐं ख़ुदि पी साईं छटधणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ख़ुतबा तव्हां पढ़ो सनन फरामीन पढ़ो त जॾहिं बि दरगाह शरीफ़ ते जमात ईंदी हुई त पाण फरमाईंदा हा
तवा सा मिली करे असा के खुशी थींदी आ ऐ तवा जमात के भी हित दरगाह ते अचण का बाद में एक मेरे सा मिली करे खुशी थियण घुर्जे बिन शयुनि ते ज़ोर हूंदो हो हिकु अदब ॿियो इत्तिहाद मुर्शिद सां राब्तो मुर्शिद सां राब्तो क़ल्ब जो राब्तो अंदर जो राब्तो अगर ज़ाहिरी दीदार मिले राब्तो मिले गनीमत आ जे न मिली सके तो को पंहिंजे क़ल्ब खे पंहिंजे मुर्शिद जे मुतवज्जो कर इसे रोदे वारा फरमाइनि था ख्वाजा उबैदुल्लाह अहरार वॾो अल्लाह जो कामिल वली हो शाहाना उन जी ज़िंदगी होंदी हुई वो उन दा वॾा वॾा वज़ीर बादशाह उन बुज़ुर्ग सां मिलण जे लाइ ईंदा हुआ वो जेके ग़रीब मिस्कीन मुरीद हूंदा हुआ उन्हनि अर्ज़ कयो कि बिना अव्हां जे दरबार में वज़ीर अचनि था बादशाह अचनि था वॾा माण्हू अचनि था असां ग़रीबनि खे त वक़्तु कोन थो मिले असां पुट ते रहिजी था वञूं इसे रोदे वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था ख्वाजा उबैदुल्लाह अहरार उन्हनि खे फरमाईंदो हो जेकॾहिं तव्हांखे ज़ाहिरी तरह सां सूबत मयसर नथी थी सघे पंहिंजे क़ल्ब जो राब्तो मूंसां मुतालिक़ कयो इसे रोदे वारा फरमाइनि था जॾहिं क़ल्ब जो इत्तिहाद मुर्शिद सां क़ाइमु कयो ज़ाहिर में जेको फैज़ मिलंदो आहे न ज़ाहिरी सूबत खां उन खां वधीक उन सां बातिनी रत में उन्हनि मुरीदनि खे कसीर फैज़ मिली जोरदार नारो लगायो नारे जय हुजूर में आया हो जय हुजूर में आया हो ईसाई तजरदनी रज़ी अल्लाह ताला ने फरमायो खजानतुल मारिफत में ईसाई बंगलादनी रज़ी अल्लाह ताला ने फरमाइन था ईसाई तजरदनी जले विसाल फरमायो जमात के फरमायो जमात सगोरी नंढे वॾे खे न निहारजो हे मिट्टीअ जा अढाई हथ असांखे जमात खां परे नथा करे सघनि तव्हां किथे बि हूंदा मुर्शिद जी रूहानियत जो फैज़ मता कॾहिं इहो सम्झो आहे त सजादा नशीद नंढो आहे नंढे वॾे खे न निहारजो हे जेके मिट्टीअ जा अढाई हथ आहिनि इहे असांखे जमात खां परे नथा करे सघनि 100 साल भली गुज़री वञनि हज़ारे साल दुनिया में गुज़री वञनि इंशाअल्लाह क़यामत ताईं रोज़े घणी रबर जो फैज़ हलण वारो जे रोज़े वारे जे हुजूर में आया हो उन जो अखलाक करीम आयो हो हिकड़े जाइ तां गुज़र थियो डेंभू हो डेंभू अखर जो डेंभू ॾिठो हूंदो ओ भॼी आयो पीसे रोदे वारे जे कपड़नि ते अची वेठो फ़कीर हो ग़ालिबन जो हाजी जाफर नालो हो वो अॻिते वधियो त हिन डेंभूअ खे परे कयां जो पीसे खे तकलीफ़ न पहुचाए पीसे रोदे वारे फरमायो हाजी जाफर उठ ते हट हिन डेंभूअ खे परे न कर इहो डेंभू फ़कीरनि जे दामन में अचे पियो आहे जोर सां सुभान अल्लाह जो इहो डेंभू फ़कीरनि जे दामन में अचे पियो आहे तंहिंजे करे हिनखे हटाइनि अबा जंहिंजो अख़लाक इहो हुजे जो डेंभू आयो आहे फरमाईंदा परे न कर असांजे दामन में आयो आहे जेको डेंभू खे परे नथो करे उहो तो असांखे इंशाअल्लाह परे कोन कंदो इसे रोदे दुनिया रज़ी अल्लाह ताला ने फरमायो हिकड़ो शख्स वालिद हो पंहिंजे पुट खे गॾु वठियो पियो वियो पुट खे चई बा अॻियां हुजूम अची वियो ख़ल्क़ जो माण्हू जो रश थी वई उनखे चए बाबा मुंहिंजी दामन पकड़े वठ काबू करे वठजा रश लॻी पई आहे किथे विञाइजी न वञी गुम न थी वञी पीउ चयो पुट खे काबू करे वठजा रश में हलियो न वञी हेॾे होॾे इसे रोदे वारा फरमाइनि था त पीउ जी जेका दामन आहे न इहा मुर्शिद जे राब्ते वांगुरु सम्झो भला इएं खणी सम्झो त पंहिंजे मुर्शिद खे पंहिंजे वालिद जाते सम्झो हालांकि हिकु वालिद न लखे वालिद मुर्शिद जी निस्बत सां क़ुर्बान कया जोर सां सुभान अल्लाह पाण फरमायो त मुर्शिद जो जेको राब्तो आहे इहो वालिद जे दामन वांगुरु आहे जेकॾहिं मुरीद पंहिंजे मुर्शिद जे दामन खे मज़बूती सां वठंदो
ऐ ख्यालन जे दुनिया में परेशान थियण वारा फ़क़ीर दुनिया जा ख्याल मथा अची विया, दुनिया जा गम मथा अची विया, जंहिंजे करे तूं परेशान आहीं। इसे रोज़े वारा फरमाईंदा त तूं मुर्शिद जे दामन खे मज़बूती सां पकड़े वठ। जेका ख्यालन जी दुनिया है न, ख्यालन जी दुनिया खतरनाक माण्हू खे ख्याल अची वेंदा आहिनि। हज़रत रोज़े वारा फरमाईंदा इंशाअल्लाह तूं उन अहिड़नि ख्यालन जे दुनिया में कॾहिं बि गुमराह कोन थींदे जे मुर्शिद जी दामन मज़बूती सां पकड़े। अज असां माण्हुनि खे ॿ टे तस्बीहूं खड़कायूंसूं त असांखे ज़ोम पैदा थियो, असां में ख़ुदी पैदा थी। हाणे असां बुज़ुर्ग थी विया आहियूं, हाणे असां वॾा आलिमुल्लाह थी विया आहियूं, हाणे असां वॾा ज़ाकिर फ़िक्र वारा थी विया आहियूं। हाणे शायदि मुर्शिद जे ताल्लुक़ जी ज़रूरत कान रही आहे ऐं मुर्शिद जे ताल्लुक़ खां पुठिते केरु हटिजी वञे, फेसबुक खे ॾिसी, सोशल मीडिया खे ॾिसी, ख़ल्क़ माण्हुनि खे ॾिसी करे मां तव्हांखे अर्ज़ थो कयां जमा सदोरी वो अर्ज़ इहो कयो कि से रोज़े दनी रज़ी अल्लाह ताला अदब जे मथां जमात खे तवज्जो ॾियारींदा हुआ ऐं ॿिए पासे ॾे मुर्शिद सां इत्तिहाद ऐं राबिते क़ाइम करण जी पाण हमेशह तलक़ीन जमात खे फरमाईंदा हुआ। जेतिरो अवांजो मुर्शिद सां ताल्लुक़ मज़बूत हूंदो, इसे फरमाईंदा अगर ज़िक्र फ़िक्र में कोताही थी वई त बि मुर्शिद जे ताल्लुक़ जे करे फ़ाइदा खां महरूम न थींदो। पर जेकॾहिं ज़िक्र फ़िक्र में तकड़ो आहे पर मुर्शिद सां ताल्लुक़ कोन्हे को, ताल्लुक़ मुर्शिद सां कमज़ोर आहे। ज़िक्र फ़िक्र भला दई पर मुजादा फ़ैद खां महरूम थींदे, फ़ैद मां हिसो करे मिलंदो जॾहिं मुर्शिद सां ताल्लुक़ मज़बूत हो।